इलाही टाइम जी चुको आहियां नूर खां बग़ैर ऐं महिरबानी करे हाणे मुंहिंजी अखियूं करायूं वञनि। मां पंहिंजे माउ पीउ जो आख़िरी सहारो आहियां या जेकॾहिं बकरी जी अखियूं लॻी सघनि थियूं या ॾिसो इंसान कोई माना वफ़ात थो करे वञे उन जी अखियूं बि पइजी सघनि थियूं। अस्सलाम वालेकुम ख़वातीन हज़रात, तव्हां सां मुख़ातिब तव्हांजो मेज़बान आऊं अहमद ख़ान। जी नाज़रीन, पहिरियां बि इन नंढड़े जो हिकिड़ो वीडियो वायरल थियो हुयो। नाबीना आहे जेको पंहिंजी मतिलबु पाण करे रोज़ी रोटी करे थो, खारा खपाए थो लारकणे जे अंदरि। सो अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करे पुछूं पिया हिन सां इहो वाक़ियो कीअं थियो आहे। सर, मां जॾहिं 6 महीने जो हुयुमि, नंढड़ो हुयुमि, मुंहिंजी अखियुनि खां पाणी हलंदो हुयो। तंहिं महिल दवा बवा घर वारनि वठी ॾिनी त माना पाणी जेको आहे सो न अटी सघियो। उन खां बाद में माना मुंहिंजी अखियूं ख़राबु थी वियूं आहिनि। पंहिंजे माउ पीउ जो आख़िरी सहारो आहियां ऐं सभिनि घर भातियुनि जो महिरबानी करे मुंहिंजी अखियूं करायूं वञनि ऐं उन सां गॾु मूंखे अहिड़ो को दुकानु ॾिनो हुजे जेको मां हलाए पंहिंजो माना जेको आहे रोज़गार कयां। केतिरी उमिरि आहे तव्हांजी? मुंहिंजी सर एज हूंदी 16 साल। 16 साल। जी हाँ। राइश किथे आहे तव्हांजी? राश मुंहिंजी शेख ज़ैद मोड़ ते आहे, नए अस्पताल। त उन्हनि चयो मुंहिंजे नाले त बाबा हिन खे ॿियूं अखियूं पइजी सघनि थियूं, लेकिन इहे अखियूं हिन खे नथियूं पइजी सघनि, इहे हिन जी नथियूं ठही सघनि छो जो पाणी ख़तमु थी वियो आहे। मुंहिंजो इहो ई मुतालबो आहे त महिरबानी करे वसारनि खे इहा ई अपील थी कजे त महिरबानी करे मुंहिंजी अखियूं करायूं वञनि छो जो मां खारा नथो खपाए सघां ऐं गर्मियूं अची वियूं आहिनि। यकीन कंदो हिन में मुंहिंजी बचति नथी थिए। कल्ह खां वठी मां 50 दाणो खयो आहे त अञा ताईं माना 13 दाणा। जी नाज़रीन, तव्हां हिन नंढड़े जी फ़रियाद ॿुधी। सभ खां वधीक जेका नेमत आहे उहा अखियुनि जी रोशनी आहे। उहा हिन नंढड़े जी एज बि एतिरी न आहे, अञा पुठिते काफ़ी ज़िंदगी पई आहे। पीउ माउ जो हिकिड़ो ई सहारो आहे ऐं हे पंहिंजी महिनत जफ़ाकशी करे रोज़ी रोटी करे पंहिंजो गुज़र सफ़र करे थो। बस वारनि खे इहा ई अपील आहे त एटलीस्ट तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो, हिन जी ॿी का मदद नथा करे सघो त हिन वीडियो खे शेयर कयो, जेके हे वीडियो उन ताईं पहुचायो जेको वस वारो आहे हिन जी मदद करे सघे एंड सिंध गवर्नर ताईं ही वीडियो पहुचे ताकि हिन जी मदद थी सघे। पंहिंजो कॉन्टेक्ट ॿुधाए छॾियो। 0327243554। अच्छा, 0327243554।